दोस्तों सलाम अलैकुम। अॼु मां तव्हांजे आॾो हिकिड़ो मज़मून पेश करणु थो चाहियां जेको मूं यूनान जे सफ़र दौरान लिखियो हो। यूनान असां 2 साल खनि अॻु में विया हुआसीं ऐं उन में असां एथेंस जे शहर में हुआसीं, पर उतां खां वरी फेरी जे ज़रिए एजियन आइलैंड जे तरफ़ वियासीं। उहो ॿेट तमामु ख़ूबसूरत हो ऐं असां फेरी जे ज़रिए विया हुआसीं। उन सफ़र जे दौरान जेके मूंखे कैफ़ियतूं उभरियूं, मां उन जो हिकिड़ो मज़मून लिखियो हो। उहो मज़मून तव्हांजे आॾो पेश करियां थो। समुंड सां मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो लॻाव आहे। अक्सर जॾहिं मां पंहिंजो पाण मां गुम थी वेंदो आहियां ऐं चाहींदो आहियां त इंसानी ख़सलतुनि खां ॿाहिरि थी वञा, दुनिया जी का ॿी मख़लूक़ थी वञा या वरी का नई मख़लूक़ थी वञा, दुनिया जे अहिड़े किनारे ते हली वञा जिते मोहबतुनि, नफ़रतुनि, परेशानियुनि, ॿारनि ऐं कुटुंब जो को तसवुरु न हुजे। तॾहिं मां चाहींदो आहियां त मां समुंड थी वञा। धरतीअ ते लहरुनि जी सतह तां हिकु अहिड़ी गहराईअ में हलियो वञा जो इंसानी कैफ़ियतुनि खे मात अची वञे ऐं वजूद सां का ॿी शइ जुड़ी वञे। अहिड़ी कैफ़ियत कई सालनि खां तारी कोन पई थी ऐं हिन दफ़े जॾहिं यूनान जे शहर एथेंस खां असां एजीना ॿेट जे तरफ़ फेरीअ जे ज़रिए वञी रहिया हुआसीं, तॾहिं काफ़ी देरि ताईं मूंखे लॻो त आउं समुंड थी वियो आहियां। हालांकि इहो गुमान मुंहिंजे अखियुनि मां थींदो अंदरि जे कंहिं घटीअ में हो, पर इहो गुमान कुझु देरि लाइ सुभाणे जे कमनि कारियुनि खां आज़ादु करे थो छॾे। उन ॾींहुं फेरी आॾो कई पहाड़ हुआ ऐं पहाड़नि जे मथां कारा कारा ककर हुआ ऐं फेरीअ जी चुरपुर दुनिया ई तब्दील करे छॾी। ईअं त लॻो त काइनात जे हिननि ॾींहंनि खां हाणे ख़ुदा हाफ़िज़ चई कंहिं ॿी ज़िंदगीअ जो आगाज़ करे रहियो आहियां। हिकु नई ज़िंदगीअ जो अहसासु नए ॿार जीअं आहे। माण्हू फ़क़ति जॾहिं माज़ीअ खां आज़ादु थिए थो, सिर्फ़ु तॾहिं ई हिकु नओं इंसानु थी उभिरे थो। मासूम ॿार खे नवां ख़्याल ऐं नवां पेचरा जोड़णा हूंदा आहिनि ऐं उहे पुराणी जोड़ियल तसवुरनि खां मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। जीअं दोस्तीअ जो इहो तसवुरु त दोस्त मुख़लिस, सचा ऐं तकलीफ़ में कमु ईंदड़ हूंदा आहिनि, इहो त पंहिंजी जाइ ते सही आहे, पर दोस्त उहो बि आहे जेको रस्तो ॾेखारे। दोस्त खे राति जे ऊंधाइनि मां ख़ारिज करे रोशनियुनि जो रस्तो ॾेखारे। ईअं ॿार बि जेकॾहिं रोए थो त खेसि माउ खीरु पीआरे थी, पर हुनखे अहिड़ो गीत बि ॿुधाइणु घुरिजे जेको संदसि कननि खां संदसि अंदर जे गहराइनि में जनम जनम जो बाग़ जोड़े छॾे, जितां खां हू वणनि जी छांव महसूसु करे, जितां खां खीर जूं नदियूं वहंदे महसूसु करे, जितां खां तारनि जी कहकशां ॾिसी चंड जी रोशनी संदसि चौगिर्द घुमंदी रहे। अहिड़ी काइनात बि त दोस्तीअ ऐं मोहबतुनि जी मीरास थी सघे थी। रुगो माली ऐं जानी मदद ई दोस्ती ऐं मोहबत जा पैमाना न आहिनि। मुंहिंजो पुटु अब्दुल करीम हिकु इंतिहाई फितरत सां प्यारु कंदड़ बेबाक नौजवान आहे। फेरी हलण खां अॻु ई हू फेरीअ जी जेक ते वञी बीह रहियो ऐं उन ई जे हलण जो इंतज़ारु करणु लॻो। जॾहिं फेरी हली त आऊं ऐं मुंहिंजी निणनि जी निगाह जे अंदरि रहंदड़ प्रेम जी साथी सईदा बि उन सां वञी जेक ते बीहण लॻी। हुन तरफ़ खां सिर्फ़ु पहाड़ ऐं हुननि जे मथां ककर नज़र अची रहिया हुआ ऐं असांखे महसूसु थी रहियो हो त असीं उन्हनि जे ॿिए तरफ़ जेका दुनिया आहे उन ई दुनिया में वञी रहिया आहियूं। ख़्यालात खे का डिघी रसी घुरिजे जेका हिन मुल्क जे सूंहं जो तर्जुमो करे सघे। वरी हिन मुल्क में हर वक़्तु 2500 सालनि खां हिननि जी सोच ते हुकूमत कंदड़ देवताउनि जो तसवुरु बि इंसान खे हिकु नई सोच ॾिए थो। उन्हनि देवताउनि जी इबादत कंदे कंदे हिननि जो ज़हन इन्हनि तसवुरनि खां न निकिरी सघियो आहे। हूअं सरकारी तौर ते त यूनान में ईसाईयत, इस्लाम ऐं यहूदियत खां सवाइ कंहिं बि अक़ीदे जो मंदरु या मस्जिद बनाइणु जाइज़ कोन्हे, पर ज़हननि ते हुकूमत कंदड़ मंदरनि खे
केरु थो पुछी सघे ऐं केरु थो पुॼी सघे। हिकु अलाह जो तसवुरु यकीनी आहे, जंहिंजी तबलीग इंसान जी पैदाइश खां नबीन कई आहे। उन्हनि जे निज़ाम जो इंसान जे अंदर सां कहिड़ो पलव जुड़ियल आहे, उन जी तख़लीक़ करण बजाए ऐं उन जी तहक़ीक़ करण बजाए ज़ोरीअ जो अक़ीदो बि इंसान खे बाग़ी करे चुको आहे। यकीनन ही यूनान जा देवता इंसान हुआ, जिन इंसानी रूप में अहिड़ा मौजज़ा पे ॾेखारिया जो इंसान जो ज़हन उन्हनि तरफ़ माइल थी वियो। उन्हनि जो कहिड़ो भला ॾोह थी सघे थो? छा मुंहिंजी सोच मुंहिंजे वस में आहे? छा मुंहिंजा ख़्वाब मुंहिंजे वस में आहिनि? जिन जिन घटियुनि मां गुज़रां थो, इहो केरु थो चूंडे? मुंहिंजो रस्तो मुंहिंजी तइलीम ई चूंडे थी। मुंहिंजो रस्तो मुंहिंजो नफ़्स थो चूंडे। जॾहिं हिकु अलाह जो तसवुरु न हो ऐं हिननि देवताउनि हिननि जी तारीख़ में जेके अॻकथियूं पे कयूं ऐं उहे सचियूं पे थियूं, त हिननि जो अक़ीदो हिननि ते बि मज़बूत थींदो पियो वियो। हिकु अलाह जे तसवुर ते मुंहिंजो यकीन आहे, पर उन ई अलाह हज़रत सुलेमान खे पखियुनि, जिन्ननि ऐं हवाउनि ते फ़ोक़ियत ॾेई छॾी हुई, त पोइ पोसाइडन खे समुंड जो देवता ऐं एफ्रोडाइट खे मोहबत ऐं सूंहं जी देवी कीअं नथो बनाए सघे? इंसान हिकिड़ी इर्तिका मां गुज़रियो आहे, जेका खेसि अकेले अलाह जे तसवुर ॾांहुं सफ़र पई कराए। अञा अलाए कहिड़ा कहिड़ा कारनामा हिन दुनिया में थियणा आहिनि, जिन जी अॻकथी सिर्फ़ु साइंसदान ई करे सघनि था। उन जी अॻकथी मौजज़ा ॾेखारींदड़ बुत हाणे नथा करे सघनि, जो उन इर्तिका मां इंसानु गुज़री चुको आहे। सुकरात उहो पहिरियों फ़लसफ़ी हो जंहिं यूनानी क़ौम खे मंतक जो रस्तो ॾेखारियो। हिन चयो त अंधनि जीअं इन्हनि देवताउनि ते एतबार न करियो। हुकूमतूं देवताउनि खे मञीनि थियूं ऐं उहे उन्हनि जी अॻकथियुनि ते एतबार कनि थियूं, जॾहिं त उन्हनि अॻकथियुनि में का बि दलील जी ताक़त नज़र नथी आई। उहे दलील जी ताक़त खे रद्द कनि थियूं। इहो सही कोन्हे, हुन चयो। खेसि मौत जी सज़ा तौरु ज़हर पीअण जी सज़ा त ॾिनी वई, पर संदसि कयल ॻाल्हि मां जमहूरियत यूनिवर्सिटियूं जुड़ी वयूं ऐं संदसि शागिर्दनि में अफ़लातून ऐं प्लाटो जहिड़ा फ़लसफ़ी पैदा थिया। हीअ धरती फ़नकारनि सां भरी पई आहे। एक्रोपोलिस जे खंडरनि में हिकु तमामु वॾो स्टेडियम आहे, जिते फ़लसफ़ी गॾु थींदा हुआ ऐं लेक्चर ॾींदा हुआ, ऐं ईअं ई माण्हुनि जे ज़हन जी ओसर थी आहे। इहो स्टेडियम 4हीं सदीअ में ॻोल्हे ज़ाहिर कयो वियो, जॾहिं त उन जो क़याम 2000 साल पुराणो लॻे थो। मतिलबु त इंसान ते सोचुनि ऐं शयुनि खे ॻोल्हे लहण जो तजियो अज़ल खां जारी आहे ऐं हिन दुनिया जे क़याम ताईं जारी रहंदो। फेरीअ में असांखे हिकु यूनानी वापारी मिलियो, जंहिंखां जॾहिं मूं इहो पुछियो त कई इन्हनि जे अक़ीदे मां निकिरी न सघिया आहिनि, कई यूनानी देवताउनि जे अक़ीदे मां न निकिरी सघिया आहिनि। हिन ॿुधायो त 2001 में एथेंस में हिकु तमामु वॾो फंक्शन करायो वियो हो, जेको हिकु मशहूरु तरीन कंपनी करायो हो, जंहिंजो नालो नासा आहे, जंहिं मां 8 मिलियन यूरोज़ जी उपत थी। उन ई जे आख़िरी रस्मुनि में माण्हुनि उते बीही ज़ीयस खे पुकारियो। ज़ीयस जेको ख़ुदाउनि जो ख़ुदा आहे, यानी जंहिंखे देवता जेके यूनान जा देवता हुआ, उन्हनि देवताउनि जो देवता चवंदा आहिनि, ऐं उनखे उन्हनि मदद लाइ पुकारियो त गुरबत ऐं दहशतगर्दीअ खे ख़तमु करण लाइ वापसि मोटी अचो। हूअं इहा सोचण जी ॻाल्हि आहे त हिननि देवताउनि जा नाला ऐं इन्हनि जूं कारकर्दगियूं विरहायल आहिनि। जीअं पोसाइडन खे समुंड ऐं ज़िलज़िलनि जो देवता सम्झो वञे थो, यानी जेकॾहिं को माण्हू समुंड जे तूफ़ान में फासी पवे त हू पोसाइडन खे पुकारे। जीअं ओडेसी नज़्म में होमर जो किरदारु ओडेसियस खेसि पुकारे थो ऐं खेसि निजात बि मिले थी। या जेकॾहिं ज़िलज़िलो अचे थो त उनखां बचण जे लाइ बि पोसाइडन खे पुकारींदा हुआ। जेकॾहिं हुकूमत या जंग में जीत हासिलु करणी हुजे त एथीनिया खां दुआ घुरंदा हुआ, जंहिंजे नाले ही शहर जुड़ियल आहे। मोहबत में महबूबा नाराज़ थी वञे त एफ्रोडाइट खां दुआ घुरंदा हुआ।
इहे सभु शिरक आहिनि। पर छा इहे शिरक हिन वक़्तु बि असांजे इस्लामी मुआशिरे में मौजूदु न आहिनि? हर वक़्तु असां वटि पीर फ़क़ीर फीणूं ॾियणु वक़्तु चवनि था त रिज़्क़ जे लाइ हीअ आयत पढ़ो, पुटु पैदा करण लाइ फलाणी आयत पढ़ो। इहो बि त साॻियो देवताउनि वारो तसवुरु आहे। सिर्फ़ु नालो क़ुरानी आयतुनि जो आहे, उन्हनि शिरकनि लाइ मना थियल आहे। ऐं अलाह चवे थो त सिर्फ़ु हिकु अलाह खे पुकारियो, पर इंसान खे ग़ैब ते ईमान मुश्किल ईंदो आहे ऐं दलील जी कोशिशि जिदोजहद घुरंदी रहंदी आहे, जेका सुकरात ऐं ॿियनि फ़लसफ़नि ॾिनी हुई। ॿेट ते लहण सां परे खां हिकु ख़ूबसूरत चर्च नज़र आयो। यूरोप में छाकाणि त ईसाइयत उरूज ते रही आहे, तंहिं करे हिते बहितरीनु आर्किटेक्चर सां चर्च जुड़ियल आहिनि। उन्हनि में वञी अंदरि वेही रहियासीं। हिकु चर्च हो जंहिं में वञी अंदरि वेही रहियासीं। चर्च में कुझु माण्हू गुल जोड़े रहिया हुआ। पादरी असां वटि अची असां खां ख़ैराफ़ियत कई ऐं पुछियो त तव्हां किथां आया आहियो। हिन इहो बि पुछियो त छा तव्हां मुस्लमान आहियो। मूं खेसि ॿुधायो त असां मुस्लमान आहियूं ऐं हज़रत ईसा जी नबुवत ते पूरो यकीन रखूं था। हिन सलाम दुआ कई ऐं चयो त भली करे आयो। शहर जे घटियुनि में ॿेट जी ख़ुशबू हुई ऐं डिघनि वणनि जूं कतारियूं हुयूं। वणनि जो रंग डेघ, संदन पननि जी बीहक ऐं वलियुनि जो झुकणु बर्तानिया जे वणनि खां मुख़्तलिफ़ हो। तंहिं करे वणियो पिए। सईदा खे वण तमामु घणो वणंदा आहिनि। उते काफ़ी देरि असां बीह रहियासीं। यूनान जे झंडे सां जुड़ियल कई होटलूं हुयूं जिन ते पेंटिंग्स ख़ूबसूरत नमूने जूं हुयूं। यूनान जे पेंटरनि जे बारे में मुतालियो अञा मूंखे करणो आहे। लंडन वापसि अची इन गुबार मां निकिरी आयो आहियां ऐं तसवुरनि खे ईअं जोड़ण जी कोशिशि पियो करियां जीअं माण्हू अखियूं बंदि करे माज़ीअ में हली वेंदो आहे। पर हीउ तसवुरु अहिड़ो आहे जेको माज़ीअ में न, पर हिकु अहिड़ी दुनिया में गहले थो जेका पहिरीं खां महसूसु थियल नाहे। ऐं इहा वॾी कैफ़ियत आहे जेका मूं यूनान जे हिन सफ़र दौरान महसूसु कई ऐं मूं ते तारी थी वई हुई। वॾी महिरबानी।